अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ में अवांखे भलीकार आहियां फराशा। सब खां पहिरियां हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सिंध में डेंगी, मलेरिया ऐं गैस्ट्रो जा राकास अॼु वधीक 15 इंसानी जानियूं गिड़काए विया। रोडनि, रस्तनि ऐं कैंपुनि में वेठल मारोड़नि में ख़ौफ़ ऐं हिरास छायल। सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त सिंध में बरसातुनि सबबि 747 इंसानी जानियूं ज़ाया थियूं ऐं 8000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। मुतासिरनि जी वाहिर कई पई वञे। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त उम्मीदवारनि खां रिश्वत वठंदड़ तालीमी खाते जे ऑफिसर्स खे न छॾियो वेंदो। MNA या MPA जो माण्हू तंग करे त ॿुधायो खेनि गिरफ़्तार कराईंदुसि। बरसाती पाणी नेकाल करियो। सवें माण्हुनि जो न्यू सईदाबाद बाईपास ऐं मेहराण हाईवे ते धरणो। ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि, एम्बुलेंसूं बि फासी पयूं। औरतूं ऐं ॿार बुख ऐं उञ सबबि परेशान। ॿी फनकार असां यार कयो आहे हिकिड़ो, असां यार कयो आहे मुंहिंजो महांगाई हिकिड़ो ई ठीकु आहे। हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु कागज़ जो रुपयो अल्लाह ॾी अल्लाह, चांदीअ जो रुपयो अल्लाह ॾी अल्लाह। सिंध जे मज़ाजू बेताज बादशाह कादिर बख्श मिठू बीमारीअ जे बिस्तरे ते पयल। सरकार संदसि का बि सार न लधी। कादिर बख्श मिठू SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त संदसि मरण खां पोइ हुन जूं वरसियूं न मल्हायूं वञनि, पर संदसि हयातीअ में औलाद खे नौकरियूं ॾेई मुंहिंजे फ़न जो क़दुरु कयो वञे। नाज़रीन, वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा SS न्यूज़ वेब चैनल। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।